सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे रेलवे स्टेशन गुज़िरियल 11 महीननि खां वीरान। सेवण शहर में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ लखें पांधीअड़नि खां वफ़ाक़ी हुकूमत पाकिस्तान जे रेलवे खाते रेलगाॾी जे सफ़र जी सहूलत गुज़िरियल 11 महीननि खां खसे छॾी आहे। जॾहिं त सेवण शहर में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ज़ियारत लाइ ईंदड़ लखनि जे तइदाद में अवाम सख़्त परेशान। रेलवे जी सफ़री सहूलत न हुअण करे सेवण जे अवाम ऐं कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे पांधीअड़नि खे सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं रेलगाॾीअ में सफ़र करण सां अवाम जो केतिरो पैसो बचे थो। सेवण जे सुजान धुरिन वज़ीर आज़म पाकिस्तान मियां महमद शहबाज़ शरीफ़ ऐं रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर सैद रफ़ीक सिंध जे उन्हनि MNAs जिन जे तकनि में उहो रेलवे स्टेशन अचे थो उन्हनि खां मुतालबो कनि था त खुदारा कोटड़ी खां रोहिड़ी सेक्शन ते बंदि कयल ट्रेनियूं हलायूं वञनि ऐं सेवण शहर जे अवाम ऐं सेवण शहर में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन खे रेलवे जी सफ़री सहूलत मुयसर थी सघे। जॾहिं त केतिरा चकर रेलगाॾियूं हलाइण लाइ प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते पिणु ख़बरूं हलायूं आहिनि, पर उन्हनि ख़बरुनि हलण जे बावजूद बि वफ़ाक़ी रेलवे खाते जे कन ते जूं बि नथी चुरे।